अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों अॼु पाण हिकु इंतिहाई अहम टॉपिक ते मॉडर्न फिजिक्स जो इंतिहाई अहम टॉपिक आहे, उन ते आउं ॻाल्हाईंदुमि। उन टॉपिक जो नालो आहे स्ट्रिंग थ्योरी। हाणे शायदि 11 12 या जेके एकेडमिक स्टूडेंट्स आहिनि उनखे शायदि हिन जी ख़बर न हुजे स्ट्रिंग थ्योरी जी, छो करे एडवांस लेवल टॉपिक आहे। पर हा, हिकु अधु एक्सेप्शन केस थी सघे थो। हा, स्ट्रिंग थ्योरी छा थी चवे? ॾिसो, ग्रीक्स खां वठी करे इंसाननि जी या तजस्सुस भरियो हिकिड़ो राज़ रही रहियो आहे त हीअ सॼी दुनिया छाजी ठहियल आहे। हिन दुनिया जो जेको पहिरियों फिलोसोफर हो थेल्स, उन ॿुधायो त हीअ जेका दुनिया आहे या ज़मीन आहे इहा पाणी जी ठहियल आहे। ऐं उन खां पोइ पाण खे ख़बर आहे त हिकु मशहूरु आइडियो ॾिनो हो पाण खे एरिस्टोटल त हीअ दुनिया 4 शयुनि मां ठही आहे: मिट्टी, बाहि, हवा ऐं पाणी। यानी कि हीअ सॼी दुनिया हिननि 4 शयुनि ते मुश्तमिल आहे। वरी उन खां पोइ जॾहिं अचूं था हिकिड़ो फिलोसोफर ई ऐं उनखे चवंदुमि फिलोसोफर हो डेमोक्रेटस। डेमोक्रेटस चयो त हीअ दुनिया सिर्फ़ु मिट्टी बा हवा जी कान्हे, बेसिकली हीअ दुनिया ठहियल आहे एटम्स जी। यानी कि हिन एटम लफ़्ज़ खे बयानु कयो त एटम लफ़्ज़ जो मतिलबु इहो आहे त उहा शइ जेका इंडिविजिबल हुजे, जेका वधीक तक़सीम थी न सघे। हिन जो मिसाल आउं तव्हांखे ईअं ॾींदुमि त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो सूफ़ था खणो, उन सूफ़ खे तव्हां एतिरो कटियो था, एतिरो नाइफ सां कटियो था, आख़िर में हिकु अहिड़ो ज़रो अची वेंदो आहे जंहिं ज़रे खे पाण वधीक छुरी सां कटे न सघूं। त बेसिकली डेमोक्रेटस चयो त इहो एटम आहे, यानी कि इंडिविजिबल पार्टिकल। पर पाण खे ख़बर आहे त डेमोक्रेटस खां पोइ कुझु साइंटिस्ट आया, उन्हनि बाक़ाइदा एक्सपेरिमेंटली प्रूव ॾिना त हीअ दुनिया एटमनि जी त ठहियल कान्हे, एटम जे अंदरि बि कुझु शयूं मौजूदु आहिनि। जंहिंजो पहिरियों जेको पार्टिकल डिस्कवर थियो कैथोड रेज़ ट्यूब में, जंहिंखे पाण कैथोड रेज़ चवंदा आहियूं, जंहिंजो ॿियो नालो पाण चवंदा आहियूं बेसिकली इट इज़ एन इलेक्ट्रॉन। जिते थॉम्सन पंहिंजे कैथोड रेज़ ट्यूब में इलेक्ट्रॉन जी डिस्कवरी कई, ऐं उतां ई रिसर्चर्स साइंटिस्ट जा आइडियाज़ चवनि थिया त वाकई हीअ जेको एटम आहे इहो कंप्लीट या फाइनल पॉइंट कान्हे हिन दुनिया जी, पर एटम जे अंदरि बि कुझु शयूं मौजूदु आहिनि। ऐं जेको फर्स्ट पार्टिकल एटम जे अंदरि डिस्कवर थियो दैट वाज इलेक्ट्रॉन। वरी एसी ताईं दोस्तों कहानी नथी रुकजे। वरी इलेक्ट्रॉन खां पोइ बि कुझु पार्टिकल्स डिस्कवर थिया, जीअं ॾिसो रदरफोर्ड जो गोल्ड फॉइल वारो एक्सपेरिमेंट आहे, ही तव्हां ॾिसो पिया। ठीकु आहे, रदरफोर्ड गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट में रदरफोर्ड इहा डिस्कवरी कई त जेको एटम आहे उन जे जेके अंदरि जेको मेन सेंट्रल पार्ट आहे, उन सेंट्रल पार्ट्स में का शइ मौजूदु आहे जंहिंजे करे उहे रेस टकराइजी करे वापसि अचनि पिया। मतिलबु ॻाल्हि जो इहो त रदरफोर्ड पाण खे इहो ॿुधायो त एटम जो जेको सेंट्रल पार्ट आहे उन सेंट्रल पार्ट में न्यूक्लियस मौजूदु आहे, जंहिं के रदरफोर्ड न्यूक्लियस जी डिस्कवरी कई। वरी उन खां पोइ ॿिया साइंटिस्ट आया, चेडविक वारा, गोल्डस्टाइन वारा, उन्हनि प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन जी वरी डिस्कवरी कई। चूं न्यूक्लियस ताईं कोन्हे, वरी अंदरि उनजे बि पार्टिकल मौजूदु आहिनि, प्रोटॉन पॉजिटिव चार्ज ऐं न्यूट्रॉन न्यूट्रल चार्ज। पर इंसान जी हिकिड़ी माना या हिकिड़ी तजस्सुस ख़्याल ई हूंदो आहे न, कुझु न कुझु हिन जे अंदरि हूंदो, का न का शइ हूंदी अञा। त जेके थिंकर्स हुया उन्हनि सोचियो शायदि पहिरियां एटम हो, दुनिया चवंदी त एटम ई ठहियल आहे, पर न, उनजे अंदरि ॿियूं शयूं डिस्कवर थियूं, शायदि प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन या इलेक्ट्रॉन जे अंदरि कुझु न कुझु हुजे। त इलाही एक्सपेरिमेंट्स खां पोइ ख़बर पई त जेको न्यूक्लियस जे अंदरि प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन्स आहिनि, बेसिकली एटम जी या फाइनल स्ट्रक्चर कान्हे, पर प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जे अंदरि जेके पार्टिकल्स आहिनि, उन्हनि पार्टिकल्स जो नालो साइंटिस्ट ॿुधायो, ऐं पार्टिकल डिस्कवर थिया। उन्हनि पार्टिकल्स जो नालो आहे क्वार्क्स। ही तव्हां स्क्रीन ते 6 क्वार्क्स ॾिसो पिया। क्वार्क्स यानी कि 6 क़िस्मनि जा नंढा पार्टिकल्स आहिनि। ठीकु आहे, अप क्वार्क, डाउन क्वार्क, चार्म, बॉटम, स्ट्रेंज। ठीकु आहे, इहे जेके टोटल 6 क़िस्मनि जा क्वार्क्स तव्हां ॾिसो पिया, इहे डिस्कवर थिया, यानी कि हाणे फाइनल
फिलहाल फाइनल ताईं साइंटिस्ट इहो ई सोचो त हा हाणे एक्चुअल जेका हीअ दुनिया ठहियल आहे, ये दुनिया छाजी ठहियल आहे, क्वार्क्स जी ठहियल आहे, नॉट ओनली एटम्स। एटम जे अंदरि इलेक्ट्रॉन आहिनि, पोइ प्रोटॉन न्यूट्रॉन आहिनि, वरी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जे अंदरि क्वार्क्स क़िस्म जा पार्टिकल्स आहिनि। त इन्हनि जो बाक़ाइदा एक्सपेरिमेंटली प्रूव आहे ऐं साइंटिस्ट ॾिनो स्विट्जरलैंड में जेका एक्सीलरेटर जेका मशीन आहे, जेके पाण लार्ज हेड्रॉन कोलाइडर चवंदा आहियूं, उन में इन्हनि पार्टिकल्स जी डिस्कवरी थी। उन लैब में अंदरि छा कयो वेंदो, उन्हनि लैब जे अंदरि जेके नंढे क़िस्म जा पार्टिकल्स आहिनि उनखे मैग्नेटिक फील्ड जे ज़रिए उनखे इलाही स्पीड सां मूव कराए हिक ॿिए सां कोलाइड कराईंदा आहिनि। जॾहिं कोलियन थींदो आहे त कोलियन जे नतीजे में उन अंदरि जेका शइ हूंदी आहे ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। त जॾहिं प्रोटॉन जो प्रोटॉन सां या न्यूट्रॉन जो न्यूट्रॉन सां या ॿिन्ही पार्टिकल जॾहिं कोलियन थियो त उनजे अंदरां बि कुझु एविडेंस मिलिया त का न का हिकिड़ी शइ अंदरि उन में मौजूदु आहे ऐं उनजे अंदरि बाक़ाइदा हुननि क्वार्क्स जो नालो ॾिनो, उहे पार्टिकल मौजूदु आहिनि। त इन जो हींअर ताईं एटम जी जेका एविडेंस मिली आहे पार्टिकल जी, उहा आहे क्वार्क्स। पर कुझु साइंसदान चवनि था न, क्वार्क्स जी जेका डिस्कवरी थी आहे, क्वार्क्स जे अंदरि बि कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि जेके कंटिन्यूअसली वाइब्रेशन कंदियूं रहंदियूं आहिनि। जी हाँ, जेके क्वार्क्स जे अंदरि बि जेका शयूं आहिनि या पार्टिकल्स आहिनि जंहिंखे पाण स्ट्रिंग्स चवंदा आहियूं, साइंटिस्ट उनखे छा चवंदा आहिनि, स्ट्रिंग्स। यानी कि क्वार्क्स जे अंदरि स्ट्रिंग्स नाले कुझु अहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि जे कंटिन्यूअसली वाइब्रेशन कंदियूं रहंदियूं आहिनि। उहे कंटिन्यूअसली स्ट्रिंग्स छा कंदा आहिनि, वाइब्रेट कंदा रहंदा आहिनि। ही तव्हां तस्वीर जेका ॾिसो पिया, इहे छा आहिनि, इहे स्ट्रिंग्स जो हिकिड़ी शेप आहे। साइंटिस्ट ॿुधाइनि पिया त स्ट्रिंग्स अहिड़े मुख़्तलिफ़ कलर्स जा हूंदा आहिनि ऐं इहे जॾहिं मुख़्तलिफ़ कलर जा स्ट्रिंग वाइब्रेशन शुरू कंदा आहिनि त उन्हनि वाइब्रेशन जे नतीजे में क्वार्क्स पार्टिकल्स मौजूदु थी वेंदा आहिनि या पैदा थींदा आहिनि। त यानी कि इहा हाइपोथेसिस आहे ऐं इन थ्योरी खे पाण चवंदा आहियूं स्ट्रिंग थ्योरी। स्ट्रिंग थ्योरी बेसिकली ॿुधाए थी त इहा सॼी जेका यूनिवर्स आहे या छाजी ठहियल आहे, नंढड़नि स्ट्रिंग्स जी ठहियल आहे ऐं उन स्ट्रिंग्स कंटिन्यूअस वाइब्रेट कंदा रहंदा आहिनि। इन मां ख़बर पई त जेका बि हिन यूनिवर्स में जेके बि शयूं आहिनि उहे स्ट्रिंग्स जूं ठहियल आहिनि ऐं पाण बि बेसिकली एटॉमिक लेवल ते पाण वाइब्रेट पिया कयूं। हैं जेके म्यूज़िक खां लहराईंदा आहिनि वग़ैरह, त म्यूज़िक हीअं मां हूअं मां न ॿुधो। त ॾिसो बेसिकली हाणे साइंटिस्ट इन शइ ते प्रूव पिया आणनि त असीं म्यूज़िक त ठहियो, असीं बि एटॉमिक लेवल ते डांस पिया कयूं। वी आर लाइक अ डांसिंग पार्टिकल्स। ऐं इहा थ्योरी कहिड़ी थी ॿुधाए पाण खे, दैट इज़ द स्ट्रिंग थ्योरी। त हीअ सॼी यूनिवर्स नंढड़नि धागनि जी ठहियल आहे ऐं इहा अञा हाइपोथेटिकल आहे, इन ते अञा कमु हले पियो। फ़िलहाल को बि एविडेंस कोन मिलियो आहे। पर साइंटिस्ट खे इन जो मतिलबु, मुंहिंजे लेक्चर जो मतिलबु छा निकितो, मुंहिंजे लेक्चर जो मतिलबु इहो निकितो त जेका बेसिकली जेका स्ट्रक्चर एटम जी आहे, एटम जे अंदरि कहिड़ियूं शयूं उन अञा ताईं डिसाइड कोन थियूं आहिनि त एक्चुअल एटम जे अंदरि आहे छा। अञा ताईं साइंटिस्ट हलंदा रहनि, ॿुधाइनि पिया त सिर्फ़ु स्ट्रिंग्स मौजूदु आहिनि। सो इहो अॼु जो लेक्चर हो। जेकॾहिं का कंफ्यूजन आहे, का दिक़त आहे त तव्हां सुवाल करे सघो था। ऐं मुंहिंजो नंढो चैनल आहे सिंधी में, दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन चैनल खे शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो त मुंहिंजो हिकिड़ो हौसलो वधंदो त आउं अञा वधीक वीडियो ठाहियां। थैंक यू।